अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आलिए दरमंगने जो अवां ॾिसी रहा अवामी काविश न्यूज़ HD। अॼु जी ताज़ा तरीन ख़बर खां अवां खे आगाह कंदा हलूं त 2 ॾींहं अॻु कंडियारो भरिसां ॻोठ सबागो ख़ान ख़ाशकी अली में संगावती तकरार तां फायरिंग में ज़ख़्मी थियल गुलाम नबी ख़ाशकी अली फ़ौत थी वियो आहे। फ़ौती जो लाश तालका अस्पताल कंडियारो आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाइनि खां बाद लाश मालिकनि जे हवाले कयो वियो। यादि रहे त 2 ॾींहं पहिरियां धुरनि में संगावती मामले तां झेड़ो थियो हुयो, जहिड़े दौरान ख़ाशकी अली धुर जा 3 ॼणा गोलण लॻण सबबु ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त गुज़िरियल राति ज़ख़्मी सालार ख़ाशकी अलीअ जी फरियाद ते कंडियारो पुलिस में 10 जवाबदारनि ख़िलाफ़ FIR की वई आहे। रिपोर्टर असद जाफ़री, अवामी काविश न्यूज़ HD कंडियारो।